मुझो वीरू कोल्हण नालो आहे। रहवासी आहियां नगर पार्कर जी। असांजो ॻोठ आहे वियल। उतां खां असीं फाथिया हुया जेको हुते सलेमान भट्टी वटि। इहो ॻाल्हि त आहे सभु ॾुख जी ज़िंदगी सभु को गुज़ारे पंहिंजी मंज़िल ते पहुता। जॾहिं एवार्ड ॾेई मूंखे नवाज़ियो हुयो, अॼु जेको मुंहिंजी सूरत हाल आहे उन्हनि में मूंखे केरु पुछण लाइ बि तयारु कोन्हे। जे एतिरा एवार्ड जेको आहिनि इहो खणी आऊं किथे विकिणिया त बि मूंखे केरु 50 रुपया बि न ॾींदो। त इहे मुंहिंजी ज़िंदगी कहिड़े कम जी आहे। इन खां इहो अपील कंदी आहियां त इन ज़िंदगी खां मुंहिंजी बर्बादी थी वञे ज़िंदगी जी। जेको आऊं एतिरा ॾुख न ॾिठा ऐं जेको सुई लाइ बि तड़पंदी आहियां त इहो ॾुख मूंखे न ॾिसण में अचनि। सुख में सब वीरू 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 अॼु वीरू जो केरु पियो वारस न आहे।